सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, मीरपुर ख़ास ऐं सखर में वापारियुनि जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि वफ़ाक़ी सरकार पारां वाधू टैक्स लागू करण ख़िलाफ़ कारोबार बंदि करे एहतिजाज कयो वियो। कराचीअ में वापारियुनि पारां ॿिए ॾींहुं बि कारोबार बंदि करे एमए जना रोड ते एहतिजाज कयो, जंहिं में वापारियुनि जे वॾे अंग शिरकत कई, जिते वफ़ाक़ी हुकूमत ऐं एफबीआर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। मीरपुर ख़ास में अंजुमन ताजरान जी अपील ते वाधू टैक्स बढ़ण ख़िलाफ़ मुकमल शटर डाउन हड़ताल कई वई। उन मौके ते मार्केट चौक ते अंजुमन ताजरान सिंध जे जनरल सेक्रेटरी अमीन मेमन, डिविजनल सदर अनीसुर रहमान ऐं मोबाइल मार्केट जे सदर आसिफ चौधरी जी अॻवाणीअ में कारोबार बंदि करे धरणो हंयो वियो। सखर में बि अंजुमन ताजरान तरफ़ां ॿिए ॾींहुं बि वफ़ाक़ी सरकार पारां वाधू टैक्स लागू करण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल करे रैली कढी वई। वापारियुनि जे सॾ ते शाही बाज़ार, सराफा बाज़ार, डक रोड ऐं मेडिसन मार्केट वारा इलाइक़ा मुकमल तौर बंदि रहिया। उन मौके ते धरणनि खे ख़िताब कंदे वापारियुनि जो चवणु हो त हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क में कारोबारी मर्कज़ बंदि थी रहिया आहिनि, जंहिंसां मईशत पिणु तबाह थी रही आहे। हुननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां वाधू टैक्स ऐं 50,000 जी ख़रीदारी ते कस्टमर खां सुञाणप कार्ड जी कापी वारी शर्त लागू करण वारी पॉलिसी ऐं ज़ालमाना टैक्स वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk